वरी जो छा मतलब आहे जबल छा मंठार तोड़ पेरे आयो छा? हाँ मंठार उन अॾे छोकिरीअ समेत असां वटि हुयो पर पोइ निकिरी वियो। हाणे हथ आयो त सोचींदासीं। बालाज खान जो हुक्म आहे सोभे जा रस्ता तंग करणा आहिनि। सोभो कच में त आबाद आहे बालाज खान जे सदके गमल जे बालाज खान जी इजाज़त हुजे सोभो बचंदो ई कोन। ऐं हा राबेल मुंहिंजी तो वटि अमानत आहे वठी वेंदुसि वरी बि राबेल खे। गो बिहारी ज़मीन आबा कोन कंदो जेको बि ज़मीन ते आयो उन जो सिर वठी दुसि। घणा ॾींहं थिया सूबे पाण खे मुंहिंजी ज़मीन ते पाण खे खान छॾायो अथई हाणे बसि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू आहे ज़बरदस्त अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कयो त हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों, वीडियो खे मुकमल ॾिसंदा कयो ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मल्हार जेको आहे आज़ादु थी चुको आहे, रोशन बि आज़ादु थी चुको आहे ऐं हू जेको आहे जेल मां आज़ादु थी करे पंहिंजे घर पहुची चुका आहिनि। ऐं जेको आहे त मल्हार जी पूरी कोशिशि इहा हूंदी त हू बालाज खान खां पंहिंजे पीउ जो हिसाबु किताबु सिधो करे, छो त बालाज खान संदसि पंहिंजे पीउ जेको मल्हार जो पीउ हुयो नूरल दोस्तों, त उनखे मारे करे बालाज खान जेको आहे राबेल खे खयो हुयो ऐं हुनखे जेको आहे मल्हार खे राबेल जे खणी वञण जी दोस्त अलॻि आहे, छो त राबेल खे जेको आहे केतिरा ई रातियूं जेको आहे बालाज खान पाण वटि रखियो दोस्तों। ऐं जेको आहे नूरल खे मारे करे जेको आहे राबेल खे खणी वियो त उहो मल्हार जेको आहे हिसाबु किताबु सिधो कंदो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शोभे ते जेको बालाज खान जो शक आहे ऐं बालाज खान जेको आहे त सावण ऐं सोढे खे चई करे जेको आहे शोभे जी ॿनियुनि ते कब्ज़ो बि करायो आहे। ऐं शोभे जी ॿनियुनि ते कब्ज़ो इन जे करे करायो आहे त तोखे सॼी ख़बर हुई त तुंहिंजे यार जबल वटि जेको आहे त मंठार आहे, पोइ बि तूं असां सां कूड़ कराए करे जेको आहे त हुन पंहिंजे यार सां जेको आहे दोस्ती मलाई आहे। ऐं इन ते जेको आहे त सोढो ऐं सावण जेको आहे त शोभे जी ॿनीअ ते कब्ज़ो कंदा दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बालाज खान जेको आहे त मंठार खे हथु करण जे लाइ कंहिं हद ताईं वञी सघे थो दोस्तों। ऐं ॿिए पासे दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिकंदर, वरियल खान ऐं सभु जेके दुनियूं जेके बालाज खान जूं दुश्मन थी चुकियूं आहिनि, शेरदिल, मल्हार ऐं रोशन बि आज़ादु थी चुका आहिनि। ऐं जेके सोढो हुजे, सावण हुजे, चाहे जो बालाज खान जो को बि वाठो हुजे, पर हाणे जेको आहे त बालाज खान जो जेको आहे त पापनगरी तमामु जल्द जेको आहे त गरक थींदे ॾिसंदा दोस्तों। ऐं ड्रामे में तव्हांखे एंटरटेन मिलंदी दोस्तों ऐं हर एपिसोड में तव्हांखे जेको आहे त जज़्बाती करैक्टर ॾिसण लाइ मिलंदा। हर वक़्तु हिक ॿिए सां मुहाॾो अटकाईंदे तव्हांखे नज़र ईंदा दोस्तों। त ही हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे दोस्तों। ऐं वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।